ऑल नॉन गेजिटेड एम्प्लॉइज एसोसिएशन सिंध DAPD सखर रीजन जे सदर रईस अहमद अबड़ो नायब सदर मोहम्मद सलीम खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में नंढनि मुलाज़िमनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुलाज़िमनि 35 सालनि खां प्रमोशन न मिलण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। अॻवाणनि जो चवणु हो त स्पेशल एजुकेशन जे डिपार्टमेंट DEPD में ग्रेड 1 खां ग्रेड 16 जे नंढनि मुलाज़िमनि खे जाइज़ हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। मुलाज़िमनि जे मुसलसल एहतजाज सबबि डिपार्टमेंट ग्रेड 16 जे मुलाज़िमनि जूं आरज़ी सीनियरिटी लिस्टूं जारी कयूं आहिनि, पर इन में शामिल स्पेशल एजुकेशन सां तालुक़ रखंदड़ 21 असिस्टेंट ऐं जूनियर स्पेशल एजुकेशन टीचर ग्रेड 16 जा नाला गाइब करे छॾिया आहिनि। मालूम करण ते ॿुधायो वियो त इन्हनि जूं फाइलूं सेक्रेटरीट ऑफिस में मौजूद न आहिनि, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु इन्हनि मुलाज़िमनि खां इज़ाफ़ी कागज़ वरिता विया हुआ, जिन में ऑफर ऑर्डर, मेडिकल सर्टिफिकेट, तालीमी डिग्रियूं, पहिरीं पघार जूं स्लिपियूं ऐं ॿिया लाॻापियल कागज़ शामिल हुआ। पर अफ़सोस सेक्रेटरीट ऑफिस में मौजूद करप्ट ऑफिसर रिश्वत न मिलण एवज़ इन्हनि खे परेशान करे रहिया आहिनि। असीं मुतालबो करे रहिया आहियूं त ग्रेड 16 जे सीनियरिटी लिस्ट में समूरनि मुलाज़िमनि खे शामिल कयो वञे। अॻवाणनि वधीक चयो त सखर जे रीजनल डायरेक्टर अब्दुल क़ुद्दूस मेमन नंढनि मुलाज़िमनि खे हक़ ॾियण बजाए इन्हनि खे हिसाइण ऐं दॿाइण शुरू कयो आहे, जॾहिं त सेक्रेटरीट ऑफिस जो सभु कमु इन जी मर्ज़ी सां थींदो आहे ऐं नंढनि मुलाज़िमनि जे जाइज़ कम में खेसि सभ खां वॾी रुकावट आहे। असीं मुतालबो करे रहिया आहियूं त सेशन ऑफिसर 2 अतहर नवाब दुरानी ऐं रीजनल डायरेक्टर सखर खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़रर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।